साईं फरमाइनि हथनि सां मानी खाओ छा सां खाओ सॼे हथ सां खाओ सॼे हथ सां ऐं मानी खाई आंगुर चटींदा कयो मानी खाई हाणे असां वटि न को आंगुर चटे हिनमहिल लूसी अथई हेॾो कंसाॻियो भत भरियो पियो अथसि पाटलो भरियो पियो अथसि त आंगुर चटे पर ॿुधो मुंहिंजे दिल पर नबी जी सुन्नत मदीने वारे साईं चमचन सां कोन खाधो हुयो मुंहिंजा सोना हबीब आंगुरियुनि मुबारकनि सां खाईंदा हुया मानी खाइण खां पोइ असांजो आका असांजो रहबर असांजो अॻवान जंहिं दिल पर नबी ते कलमो पढ़ियो अथऊं उहो असांजो मुर्शिद असांजो रहबर पंहिंजे पाक आंगुरियुनि खे चटींदा हुया मुझा मोहतरम साईं डॉक्टर गुलाम नबी सखर का आयल डॉक्टर साहब का पुछी ॾिसो खाधनि जे अंदरि फूड पॉइज़न थींदो खाधे जे अंदरि फूड पॉइज़न थींदो आहे माना खाइण सां माण्हू खे केॾी महिल पेट में सूरु थी वेंदो आहे कॾहिं खाइण सां उल्टी थी वेंदी आहे उहा थींदो आहे या न को खाधो खाईंदो खाइण सां पेट में सूरु मानी खाईंदो खाइण सां उल्टियूं थी वेंदियूं खाइण सां का तकलीफ़ थी वेंदी आहे छा थींदो आहे त खाधे जे अंदरि पॉइज़न यानी ज़हर जा असरात मिलियल हूंदा आहिनि के खाधे में खाइण सां माण्हू तकलीफ़ में पइजी वेंदो आहे पर आंगुर खे अल्लाह ताला नमकीन बनायो आहे ये चटे ॾिसो न चहरी लॻंदी हालांकि तव्हां लूण न लॻायो अथसि आंगुरियुनि खे लूण मथियो अथव छा बिना लूण मथियो जे चहरी आहे इहा जेका चहर कुदरत इन में पैदा कई आहे इन में उन फूड पॉइज़न जो असर ख़तम थींदो आहे ऐं मानी खाइण खां पोइ जे आंगुरियूं चटे त कई बीमारियुनि खां माण्हू महफ़ूज़ रहिजी इहो आहे एहतियात